खे ॾियूं पिया कंधकोट मां, जिते वधंदड़ बदअमनी ऐं मुग़वियुनि जी बाज़ियाबी जे लाइ हिंदू पंचायत जे सर ते अॼु ॿिए ॾींहुं बि शटरबंद हड़ताल कई वई आहे। समूरा कारोबारी मर्कज़ बंदि करे घंटाघर चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। धाड़ेलनि ख़िलाफ़ फ़ौजी ऑपरेशन कराए मुग़वियुनि खे बाज़ियाब कराए वञे, अॻवाननि इहो मुतालबो कयो आहे। अहम ख़बर मां खे ॾियूं पिया कंधकोट मां, वधंदड़ बदअमनी ऐं मुग़वियुनि जी बाज़ियाबी जे लाइ हिंदू पंचायत जे सर ते अॼु ॿिए ॾींहुं बि शटरबंद हड़ताल कई वई आहे। समूरा कारोबारी मर्कज़ बंदि करे घंटाघर चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अॻवाननि जो मुतालबो आहे त धाड़ेलनि ख़िलाफ़ फ़ौजी ऑपरेशन कराए मुग़वियुनि खे बाज़ियाब करायो वञे। तफ़सील मालूम कंदासीं कंधकोट मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर अहमद अली मुग़ल ख़ान जी। अहमद अली, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। कंधकोट जिले अंदर वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ समूरे मुग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ हिंदू पंचायत जे सॾ ते अॼु ॿिए ॾींहुं ते पूरे ज़िले जी हेडक्वार्टर शहर कंधकोट में समूरा कारोबारी मर्कज़ बंदि करे शटरबंद हड़ताल करे घंटाघर चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त पुलिस मुखी जगदीश कुमार, मासूम जयदीप कुमार, सागर कुमार, डॉक्टर नाइक समेत समूरे मुग़वियुनि खे बाज़ियाब करण में नाकाम थी वई आहे। उन्हनि वफ़ाक़ी हुकूमत, सिंध हुकूमत ऐं आला इदारनि सां मुतालबो कयो त धाड़ेलनि ख़िलाफ़ फ़ौजी ऑपरेशन करे उन्हनि जो ख़ात्मो आंदो वञे ऐं समूरनि मुग़वियुनि खे बाज़ियाब करायो वञे। जेसिताईं समूरा मुग़वी बाज़ियाब न थींदा, हड़ताल जो सिलसिलो जारी रहंदो। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अहमद अली अपडेट करण लाइ।